जीव जी असा मिलाए जानी जानी, दिल दिल सा मिलाए जानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जीव जी ऐसा मिलाए जानी जानी, दिल दिल सा मिलाए जानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी। तुझ मुखे करणी पवंदी, तुझ तोखे ॾियणी पवंदी, तुझ तोखे करणी पवंदी, तुझ मुखे ॾियणी पवंदी, हिन कुर्ब में कुर्बानी जानी, कुर्ब में कुर्बानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जीव जी ऐसा मिलाए जानी जानी, दिल दिल सा मिलाए जानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी। अखिलातम दिल जे चवण सां, गम था थियूं पंहिंजे हथनि सां, अखिलातम दिल जे चवण सां, गम था थियूं पंहिंजे हथनि सां, पोइ कहिड़ी पशेमानी जानी, पशेमानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जीव जी ऐसा मिलाए जानी जानी, दिल दिल सा मिलाए जानी जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी, जानी हो जानी हो जानी हो जानी।
में धुलायूं जो फेर बहारूं आयूं उस्ताद में धुलायूं जो फेर बहारूं आयूं हाणे तहलियो आनी जानी हाणे तहलियो वानी जानी जानी हो जानी हो जानी हो जानी हो जानी हो जानी हो जानी जिया सा मिलाए जानी जानी दिल दिल सा मिलाए जानी 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 हो जानी हो जानी हो जानी हो जानी हो जानी हो जानी। थैंक यू। माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। जीअं त तव्हांखे ख़बर आहे सूमर खां अंगारो 4 खां 6 वॻे ताईं ही ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हांजे लाइ असां पेश कंदा आहियूं ऐं असांजी भरपूर कोशिशि हूंदी आहे त जेतिरो थी सघे तव्हांखे एंटरटेन कयूं। ऐं सॉरी तव्हांजो हाल पुछणु भुलिजी वियासीं असां त जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं अलाह साईं तव्हांखे सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो आमान में रखे। ऐं इन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं ऐं असां सां ॾाढा ख़ूबसूरत गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात बि कराईंदासीं। ऐं इन सां गॾु ई मां आहियां तव्हांजी होस्ट इकरा अली ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे शिराज अली मीरा अली। बिल्कुलु दोस्तो बिल्कुलु तव्हांखे इंतज़ारु हूंदो काफ़ी। हर वीक असां 2 ॾींहं ईंदा आहियूं ऐं असांजी त दिलि चवंदी आहे पूरो वीक असां इहो शो कढूं छो जो काफ़ी मज़ो ईंदो आहे असांखे तव्हां सां कॉन्ट्रीब्यूट करे। ऐं खोड़ सारा जॾहिं खां रिस्पॉन्स अचे थो रिव्यूज़ अचनि था त माशाल्लाह इलाही शयुनि में असां बहितरी आणी आहे होस्टिंग जे बि हवाले सां सिंगिंग जे बि हवाले सां। ऐं इहो अर्ज़ु कंदुसि त मां अॼु जेको असां वटि गेस्ट मौजूदु आहे उहो तमामु यंग छोकिरो आहे माशाल्लाह। पंहिंजी पढ़ाई सां गॾु हुनखे म्यूज़िक सां काफ़ी जुनून आहे। ऐं मां स्टार्टिंग खां हिकिड़ी ॻाल्हि कंदो थो चाहियां हिकिड़ा बि हिन ॻाल्हि सां एग्री हूंदी त मां असांजी इहा कोशिशि आहे त जेको यंग टैलेंट आहे जेके नौजवान ॿार आहिनि असां उन्हनि खे अॻिते आणणु था चाहियूं जेके डिज़र्व करनि था माशाल्लाह सां। त तमामु प्यारो गेस्ट आहे तमामु ख़ूबसूरत गेस्ट आहे ऐं पर्सनली ईअं सम्झो त पब्लिक ऑन डिमांड बि गेस्ट आहे। उनजी काफ़ी पब्लिक ऐं डिमांड थी असां सां काफ़ी माण्हुनि असांखे चयो त बाबा उन सिंगर खे घुरायो यंग टैलेंट खे घुरायो त तव्हांखे उन सिंगर सां मिलाईंदासीं। बसि अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हांखे सिंगर सां इंट्रोड्यूस कराईंदासीं। केॾा न वञो असां सां गॾु हुजो। महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था। ऐं इन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं त असां तव्हांखे पंहिंजे गेस्ट सां मिलाईंदासीं। सभिनी खां पहिरियां त उन्हनि जो इंट्रो ॾियणु थी चाहियां तव्हांखे त एॾा सुठा गेस्ट जो असां सां मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह उन्हनि जी उमिरि बि ॾाढी नंढी आहे ऐं नंढड़ी उमिरि में माशाल्लाह उन्हनि जे अंदरि माशाल्लाह एॾो टैलेंट आहे जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। ऐं उन्हनि खे ॾिसी माशाल्लाह असांजे अंदरि अञा कॉन्फिडेंस अची वियो आहे त जॾहिं एतिरी उमिरि में माशाल्लाह हे त एतिरो टैलेंट हिननि जे अंदरि आहे त पोइ असां त वरी कुझु बि न आहियूं उन्हनि जे अॻियां। बिल्कुलु त माशाल्लाह जी त असां तव्हांखे मिलाईंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे राहील उमराणी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे राहील? अल्हम्दुलिल्लाह मां ठीक तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम राहील कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीक ठाक? ठीक ठाक माशाल्लाह यार मां तव्हां सां ॻाल्हि कयां त शुरूआती कहिड़ी ॻाल्हि कयां त ट्यूशन पढ़ी आया आहियो स्कूल पढ़ी आया आहियो या म्यूज़िक सां रिलेटेड ॻाल्हि कयां? माशाल्लाह माशाल्लाह भलीकार ऐं काफ़ी असांखे मैसेजिस आया तव्हांजे लाइ ऐं सभु खां सुठी ॻाल्हि इहा आहे त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे यंग टैलेंट जॾहिं हिकिड़ो शौक़ु थो रखे म्यूज़िक सां छो जो हीअ असांजो जेको प्लेटफॉर्म आहे सिंध म्यूज़िक जो सिंध टीवी जी इहा कोशिशि आहे त जेके यंग नौजवान जेके ॿार आहिनि जेके छोकिरा आहिनि जेके हुनर रखनि था ऐं उन्हनि खे अचणु घुरिजे हिन प्लेटफॉर्म ते त तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। ऐं सभ खां पहिरियां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीक ठाक। नर्वस त न आहियो न? ओके आहियो न? सफ़ा ओके। कीअं लॻो तव्हांखे असांजे प्रोग्राम में? सुठो थो लॻे हिते? बहितरीन। एंजॉय कयो था? जी जी बिल्कुलु। असां बि एंजॉय कंदासीं ऐं त मां त तव्हांजी आवाज़ ॿुधण लाइ एक्साइटेड आहियां। तव्हांजी सॉन्ग वग़ैरह बि ॿुधंदासीं ऐं मूंखे त ख़बर ई न हुई त एतिरो सुठो टैलेंट बि आहे असांजे सिंध में माशाल्लाह। नंढड़ी सी उमिरि में माशाल्लाह एॾो वॾो टैलेंट।
इलाही घटि माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि हूंदो आहे एतिरो ऐं उन खां अलावा तव्हांजी छा मसरूफ़ियात आहे पढ़ाई बि कंदा हूंदव गॾु गॾु हाँ स्टडी बि जारी आहे व्लॉगिंग बि कंदा आहियूं उनसां गॾु। अच्छा त माशाल्लाह आहे ज़बरदस्त आहे इहो त ऐं सिंगिंग जी शुरूआति तव्हां कॾहिं खां कई केतिरो टाइम थी वियो आहे तक़रीबन नंढे हूंदे खां ई शौक़ु कयो तक़रीबन नंढे हूंदे खां ई पर प्रॉपर उस्ताद कयोसीं त 3 साल थी विया आहिनि। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह सिखिया वरती आहे मतलब सिखिया हले पई सुठी ॻाल्हि आहे सिखिया खां पोइ अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं कहिड़ो सॉन्ग तव्हां असांखे ॿुधाईंदो साईं उस्ताद बुखारी जो बोला है। वाह वाह जी जी ज़रूरु ॿुधायो 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 अज दिल थी चवे गानो कुछ याद अथईयान नंढड़े ले जो गालियूं कुछ याद अथईयान नंढड़े ले जो गालियूं अज दिल थी चवे गानो अज कुछ याद अथईयान नंढड़े ले जो गालियूं कुछ याद अथईयान नंढड़े ले जो गालियूं तो निकरण खां बस गई तो निकरण खां बस गई तो निकरण खां बस गई तुझ याद अथईयान मूंखे ॾण खां बस गई कुछ याद अथईयान मूंखे ॾण खां बस गई हुन तोखे कारजनी हुन तोखे कारजनी हुन तोखे कारजनी कुछ याद अथईयान मूं हुनखे मारजनी कुछ याद अथईयान मूं हुनखे मारजनी नंढड़े ला गुरवा सिक नंढड़े ला गुरवा मुझे मिंथ त मन प्यारा अज प्यार जो भाकुर मुझे मिंथ त मन प्यारा अज प्यार जो भाकुर अज दिल थी
अॼु दिलि थी चवे कायूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाइ जूं ॻाल्हियूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाइ जूं ॻाल्हियूं हुन तोखे कर ॾिनी हुन तोखे कर ॾिनी हुन तोखे कर ॾिनी कुझु यादि अथई या न मूं हुन खे मार कुझु यादि अथई या न मूं हुन खे अॼु दिलि थी चवे कायूं अॼु दिलि थी चवे कायूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाइ जूं ॻाल्हियूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाइ जूं ॻाल्हियूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाइ जूं ज़बरदस्त माशाल्लाह राहील माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह टैलेंटेड आहियो तव्हां माशाल्लाह सभ खां पहिरियां तव्हांखे मां कॉन्ग्रेचुलेशन चवां थो तव्हांजे कॉन्फिडेंस जो त तव्हां वटि जेतिरो कॉन्फिडेंस आहे माशाल्लाह हिन उमिरि में इलाही घटि हूंदो आहे ॿारनि में तमामु सुठी आवाज़ जा मालिक आहियो सुठी कोशिशि कयो था ऐं सिखिया कंहिंखां था वठो उस्ताद रज़ा मोहम्मद बिरोई अच्छा माशाल्लाह उस्ताद शफ़ी फ़कीर जा शागिर्द आहिनि अच्छा माशाल्लाह माशाल्लाह शुरूआती माना उस्तादनि खां वठो था ऐं उनखां अलावा मतलब पेरेंट्स का ही तव्हांखे इजाज़त हुई या पंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुयो बचपन जो शौक़ु हुयो मुंहिंजो शौक़ु माशाल्लाह माशाल्लाह अच्छा पेरेंट्स माना चयो तव्हांखे जी इन खां अलावा तव्हां किथे परफॉर्म कयो आहे स्टेज वग़ैरह जी अयाज़ मेलो लिटरेचर फेस्टिवल अच्छा माशाल्लाह माशाल्लाह एक्टिव आहिनि बाबू हुन पहिरियों ई ॿुधायो त सोशल मीडिया ते बि एक्टिव आहिनि ऐं काफ़ी व्लॉग्स बि ठाहिनि व्लॉगिंग कनि था त माशाल्लाह टैलेंटेड त आहिनि जेका ॻाल्हि आहे ऐं व्लॉगिंग सां गॾु सिंगिंग इहो त माना व्लॉगर्स जेके वधीक लवर्स माशाल्लाह वरी पढ़ाई बि कंटिन्यू कनि था गॾु गॾु ऐं तव्हां कहिड़ी क्लास में आहियो हाणे 9th में आहियो माशाल्लाह ॾिसो त असां तव्हांखे ॾिसी न मूंखे पंहिंजो नंढो भाउ थो यादि अचे माशाल्लाह क्यूट आहियो माशाल्लाह तव्हांखे अलाह कामयाब करे ऐं नंढड़ी उमिरि में जेका तव्हां महिनत कयो था इंशाल्लाह तव्हांखे हिन जो सिलो बि ज़रूरु मिलंदो इंशाल्लाह महिनत सां ई सभु कुझु आहे बिल्कुलु महिनत सां ई आहे हारमोनियम प्ले सुठो था कयो ऐं इंस्ट्रूमेंट सां शौक़ु आहे कीबोर्ड सां गिटार सां जी जी गिटार वग़ैरह आहे घर में गिटार आहे मूं वटि वॼाइण कोन थो अचे अच्छा उहो थोरो कोर्स थोरो डिफिकल्ट आहे थोरो टफ आहे मतिलबु डिफरेंट आहे लॻा टफ न आहे पर मूंखे ख़बर आहे तव्हां जल्दी गेन करे इंशाल्लाह थी वेंदो जल्दी त हाणे अपकमिंग ईद जो तव्हांजो प्रोजेक्ट अचे थो हिन ईद ते कोन नथो अचे अॻे ईद ते आयो अच्छा मतिलबु उहो सरप्राइज़ रखियो अथव मथी ईद जे लाइ असां सभु एल्बम्स वग़ैरह कया आहिनि तव्हां जी बिल्कुलु अच्छा माशाल्लाह कहिड़ो गानो तव्हांजो अहिड़ो आहे जेको सभिनि खां घणो सुठो हिट वियो हुजे गानो जी जी गानो हिन इश्क में कई खान हुया हिन इश्क में कई खान हुया अच्छा माशाल्लाह इहो तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधबो ज़रूरु ॿुधंदासीं पर ब्रेक खां पोइ फ़िलहालु असां चयोसीं थोरी तव्हां सां कचेरी कयूं थोरी तव्हां सां गुफ़्तगू कयूं तव्हांजे बारे में पुछा कयूं त नाज़रीन केॾांहुं न वञो ईअं ई असां सां राहिल बि गॾु आहे ऐं तमामु घणो मज़ो अची रहियो आहे खोड़ सारी गुफ़्तगू थींदियूं ऐं उनखां अलावा खोड़ सारा हिकिड़ा क्यूट बि सॉन्ग्स ॿुधंदासीं असां बिल्कुलु त केॾांहुं न वञो अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी भली कार कयूं था ऐं इन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ऐं राहील उमराणी सां गुफ़्तगू थींदी जी राहील त इन खां अलावा तव्हांजो कहिड़ो शौक़ु आहे एक्टिंग जो शौक़ु आहे तव्हांजे अंदरि
न बस सिंगिंग में ही सही आहे सिंगिंग में कंफर्टेबल आहियो जी ठीकु आहे अच्छा सिंगिंग जे हवाले सां तव्हांजो पूरो ग्रुप हूंदो फ्रेंड्स में या तव्हांखे पंहिंजो शौक़ु आहे पंहिंजो शौक़ु आहे अच्छा दोस्त यार चवंदा त हूंदा यार असांखे बि सेखार है चवंदा ना आहिनि। स्कूल में परफॉर्मेंस कई हूंदी कॉम्पिटिशन में हिसो वरितो हूंदो को प्रोग्राम स्कूल में तो उन गाईंदो आहियां अच्छा जीअं 14 अगस्त जे हवाले सां जी हेॾा जी होॾा ऐं ई गाईंदो आहियां अच्छा 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 व्लॉगिंग में मतलब व्लॉगिंग ऐं सिंगिंग ॿई डिफरेंट जॉनर आहिनि त तव्हां व्लॉगिंग में सिंगिंग बि कंदा आहियो हा कॾहिं कॾहिं त कंदो इहा त हिकिड़ी नई शइ थी वई यार हिन में एप्रिशिएट आहे तव्हांखे माशाल्लाह छो जो व्लॉगर सिंगर वरी माना मज़ो अची वेंदो जेके तव्हांजा व्यूवर्स हूंदा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अच्छा राइल इंस्ट्रूमेंट जे हवाले सां मां इहो चवंदुसि त जीअं माशाल्लाह तव्हां प्ले कयो था त हिन हारमोनियम खे सिखण में तव्हांखे केतिरो टाइम लॻो गॾु ई गॾु सिखियोसीं जल्दी सिखियव जल्दी सिखी वियो माशाल्लाह काफ़ी सुठो हिकिड़ो मैसेज आहे जेके यंग आहिनि असांजा जेके यूथ आहिनि त ॾिसो भाउ असांजा नौजवान जेके नंढड़ा सिंगर्स आहिनि उहे बि कोशिशि करनि था त असां म्यूज़िक सां गॾु सिंगिंग सां गॾु को इंस्ट्रूमेंट बि प्ले कयूं ऐं जल्द ई तव्हां कीबोर्ड बि प्ले करे वेंदव इंशाल्लाह माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा इंशाल्लाह अच्छा कॾहिं पंहिंजी का कंपोजिशन करण जी कोशिशि कई ईअं आहे ताईं कोन creation? कई आहे कॾहिं न कई आहे न पर तव्हां हारमोनियम प्ले था करे वञो तव्हांजे लाइ का डिफरेंट ॻाल्हि ई न आहे उहा को मसलो ई न आहे आइडल केरु रहियो आहे तव्हांजो जी आइडल केरु रहियो आहे म्यूज़िक में तव्हांजो उस्ताद शफ़ी फ़कीर उस्ताद शफ़ी फ़कीर साहब शफ़ी माशाल्लाह फ़कीर माशाल्लाह माशाल्लाह। मतलब उन्हनि खे फॉलो कंदा आहियो जी ज़बरदस्त ज़बरदस्त असां इहा दुआ था कयूं त शफ़ी फ़कीर साहब तव्हांखे कॾहिं का मुलाक़ात थी आहे तव्हांजी जी जी गाने जो रसम उन्हनि मां कराइणो आहे अच्छा 2 ॾींहंनि में थियण वारो आहे माशाल्लाह थियण वारो आहे इंशाल्लाह असां बि दुआ था कयूं जल्द सां जल्द थिए ऐं असां इहा कोशिशि कंदासीं तव्हांजो ड्यूट बि थिए हुननि सां इंशाल्लाह। हिकिड़ो दुआई कलाम इंशाल्लाह त राइल हाणे ॿी कहिड़ी असांखे शइ ॿुधायो था मैडम आपदा परवीन जो ॻायल हिन जनम हुन जनम माशाल्लाह माशाल्लाह यार दाद ॾियणु घुरिजे हिकिड़ा त हेतिरी उमिरि में बाक़ाइदा उस्तादनि वारा कलाम उस्तादनि ॻाइनि वारा कलाम आहे मां जिते भी हुजां मां जिते भी हुजां सिंध तोए जो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते भी हुजां मां जिते भी हुजां सिंध तोए जो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म झोली जी जल कॾे तो जी खाली न थे झोली जी जल कॾे तो जी खाली न थे के माॻियूं ॼमियूं के माॻियूं ॼमियूं के दोदा ॼमिया हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां मां जिते भी हुजां मां जिते भी हुजां सिंध तोए जो थियां हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ इन को सो लगे बावतों के कदे इन को सो लगे बावतों के कदे इन को सो लगे बावतों के कदे तुंहिंजा दुश्मन ॾिसां तुंहिंजा दुश्मन ॾिसां कंद तिने जा कपियां हिन जन्म हुन जन्म वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ
खुशबू ईंदी रहे तुंहिंजे खेतनि मजां खुशबू ईंदी रहे तुंहिंजे खेतनि मजां खुशबू ईंदी रहे अंब लाड़ियूं लड़ियूं अंब लाड़ियूं लड़ियूं सभु मथे आऊं ॾिसां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो जोतियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो जोतियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां हिन जन्म हुन जन्म लाइ माशाल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जी ॿुधाइजांव न कंहिंखे हे जेके कला आहिनि न हे माण्हू ॻाइण खां पहिरियां इलाही सोचींदा आहिनि तव्हां माशाल्लाह ईअं फ्लोली था ॻायो यार इकरा वॾी ॻाल्हि आहे एप्रिशिएट आहे Salute आहे तव्हांखे। माशाल्लाह माशाल्लाह मां तव्हांजी फैन थी वई आहियां वाह वाह महिरबानी माशाल्लाह तमामु माशाल्लाह ज़बरदस्त तमामु ज़बरदस्त इन खां अलावा तव्हां मतिलबु सुराइकी या उर्दू वग़ैरह में कयो आहे हर रंग ॻाईंदा आहियूं सराइकी ॻाईंदा आहियूं अच्छा सुराइकी हर रंग ईंदा हो वाह घणो तव्हांखे कहिड़ो सॉन्ग पसंदि आहे मतिलबु धूम धड़की वारो हुजे या मतिलबु रोमांटिक टाइप हुजे डीजे में हुजे धमाके डीजे धमाके वारो डीजे यो हाँ माना फिलहाल क्लासिकल का स्टार्ट हले पई आगे जाके इंशाल्लाह वरी अॻिते वरी पोइ यो ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे माण्हू आर्टिस्ट आहे पाण जो जोनरा जेको बि ठाहे थो सघे बिल्कुलु अच्छा सोशल अकाउंट तव्हां पंहिंजो पाण हलाईंदव जी या को रखियल आहे मैनेजर मां हलाईंदो आहियां तव्हां पाण हलाईंदव पोइ उते मैसेजिस त खोड़ सारा ईंदा हूंदा हा ईंदा आहिनि तंग कंदा हूंदा यार बसि बंदि कयो यार एतिरो छो था तंग कयो टाइम मैसेंजर ई न कटे छॾियो आहे अच्छा अच्छा सुठी ॻाल्हि आहे यार असल में जेके व्यूअर्स हूंदा आहिनि न जेके असांजा फॉलोवर्स हूंदा आहिनि इन्हनि जे करे ई आर्टिस्ट हूंदो इन्हनि जे आहे करे ई माण्हू अॻिते वधंदो आहे ऐं तव्हांजे लाइ स्पेशली असांखे काफ़ी सारा मैसेजिस अचनि पिया यूट्यूब ते जी चवनि पिया त राहिल उमराणी मां चयमि यार राहिल उमराणी को उस्ताद हूंदो को ख़ान साहब हूंदो मां सर्च कयमि त यार नंढड़ो पैकेट वॾो धमाको निकितो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी मां चयमि यार राहिल खे त पोइ घुराइजे बिल्कुलु त हैदराबाद चयो त बाबा राहिल खे घुराए चुका आहियूं माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी राहिल ऐं ब्लेसिंग्स आहिनि मुंहिंजूं ऐं इनशाला कामयाबु आयो मां ईअं चवंदो आहियां त जंहिं माण्हू में कॉन्फिडेंस आहे जंहिं माण्हू में टैलेंट आहे उहो कामयाबु आहे अच्छा तव्हांजी रिहाइश किथे आहे राही असुल त शाहपुर चाकर में रहंदा आहियूं बाक़ी स्टडी जे करे हैदराबाद में अचणो अच्छा हैदराबाद में रहंदा आहियो स्टडी कयो था ठीकु आहे ज़बरदस्त अच्छा ये ॿई कम डिफिकल्ट न लॻंदा आहिनि तव्हांखे स्टडी खे बि ऐं म्यूज़िक खे बि टाइम ॾियो था सोन जॾहिं उस्ताद वटि सिखणु वियसि उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त पहिरीं पढ़ाई आहे जी ऐं मूंखे पहिरीं पढ़ाई पोइ ई कमु बिल्कुलु 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 मां पंहिंजी ॻाल्हि बि कयां त मूंखे बि पंहिंजे बाबा सां इहा ॻाल्हि कई त पहिरियां पढ़ाई कंप्लीट कयो ऐं मुंहिंजो ग्रेजुएशन जो लास्ट ईयर हाणे त पर मुंहिंजी जेका ज़िद जेका तव्हां वरी आहे मां चयो म्यूज़िक कोन छॾींदुसि पढ़ाई पए हले साइड में फन फन आहे हा सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे इंसान जे अंदरि जेको शौक़ु हूंदो आहे न उहो थी वेंदो आहे बिल्कुलु हा बिल्कुलु ईद जे हवाले सां शॉपिंग वग़ैरह थी वई हा थी वई हा त पोइ असांखे छा था वठी ॾियो प्रोग्राम त कया हूंदा तव्हां जेको चओ हिकिड़ो सूट मुंहिंजो हिकिड़ो इकरा जो इंशाल्लाह है न बल्कि असांखे तव्हांखे गिफ्ट ॾियणु असां ॾींदासीं बल्कि मां त यार ॾाढो इंस्पायर थियो आहियां हक़ीक़त में राहिल खां मां त हिननि जी फैन थी वई आहियां जेका ॻाल्हि आहे एक्टिव आहे काफ़ी मां जेको सवाल कयांसि थो ओॾी महिल ई जवाबु ॾे थो न त तव्हांजी उमिरि में ख़बर थी असां छा कंदासीं हीअं करे हीअं वेही रहंदासीं छा चवां जवाबु छा ॾियूं त सुठी ॻाल्हि आहे राहिल ऐं मां इहो तव्हांखे चवंदुसि छो जो तव्हां हारमोनियम प्ले कयो था इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं कोशिशि कयो त जीअं तव्हां इहे उस्तादनि वारा कलाम ॻायो था मैडम आबदा परवीन जो कलाम ॻाइण बि वॾी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे कोशिशि आहे पर आहिस्ते आहिस्ते जेका आहे न पंहिंजी कंपोज़िशन कजांव तव्हां पंहिंजी क्रिएशन कजांव कुझु नई जीअं अॼुकल्ह हले थो माहौल रैपिंग जे हवाले सां या हुन में कुझु सूफ़ी टच ॾेई छॾिजांव त तमामु सुठो कवर कंदव हींअर कहिड़ो गीत था ॿुधायो असांखे हींअर छो जो असां दिलि चए थी तव्हां खां ॿुधूं ॻाल्हाइण में थोरो असां ॻाल्हाए छो शर्मायो त तव्हां शर्मायो त नथा न शर्माए जाओ न शर्माइण वारे ते माना पोइ असां जुर्मानो रखंदा आहियूं ईअं सम्झो फैमिली वेठी आहे
छा ॿुधायां त मोल छा वाहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं ॾिसंदे ई तोखे परखियो हो तोखे ॾिसंदे ई तोखे परखियो हो मुंहिंजे सजदनि जी तूं दुआ आहीं मुंहिंजे सजदनि जी तूं दुआ आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं मुंहिंजे मन जी तूं देवता आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं मदहोश हर निगाह में भरल तुंहिंजे मदहोश हर निगाह में भरल तुंहिंजे मदहोश हर निगाह में भरल मुंहिंजे सपननि जे का ख़ता आहीं मुंहिंजे सपननि जे का ख़ता आहीं मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं मुंहिंजे मन जी तूं देवता आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं तो सेवा जण अली अंधेरो तो सेवा जण अली अंधेरो मुंहिंजे मन जी हर सदा मुंहिंजे मन जी हर सदा मुंहिंजे दिल जी तूं देवता आहीं मुंहिंजे मन जी तूं देवता आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं छा ॿुधायां त मोल छा आहीं ॾिसंदे ई तोखे परखियो हो तोखे ॾिसंदे ई तोखे परखियो हो मुंहिंजे जीवन जे तूं सदा आहीं मुंहिंजे सपननि जी का ख़ता आहीं
मुंहिंजे दिल जी तूं देवता वाहीं, मुंहिंजे मन जी तूं देवता वाहीं, छा ॿुधायां त मोल छा वाहीं, छा ॿुधायां त मोल छा वाहीं। मुंहिंजे दिल जी तूं देवता वाहीं, मुंहिंजे मन जी तूं देवता वाहीं, छा ॿुधायां त मोल छा वाहीं, छा ॿुधायां त मोल छा वाहीं। माशाल्लाह माशाल्लाह, मुंहिंजे मन जी तूं देवता आहीं। केतिरी तारीफ़ कयां मां तव्हांजी, जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। इन खां अलावा तव्हांजी फैमिली में केरु केरु आहे राही? अम्मा बाबा आहिनि ऐं भाइर आहिनि। अच्छा भाइर आहिनि, भेण कोन्हे तव्हांजी? न। अच्छा अच्छा भाइरनि खे शौक़ु आहे, वॾे भाइरनि खे? उहो वॾा आहिनि व्लॉगिंग में नंढा गॾु आहिनि? आहिनि, वॾा आहिनि। वॾा आहिनि न, उहे मां ॻाल्हि कयां। हा, उन्हनि खे शौक़ु न आहे? न सिंगिंग जो कोन्हे, व्लॉगिंग में गॾु हूंदा आहिनि। अच्छा सिंगिंग ज़बरदस्त। सिंगिंग जो तव्हांखे शौक़ु आहे? जी। त व्लॉगिंग सां गॾु सिंगिंग, सिंगिंग त मां चवंदुसि सिंगिंग खे वधीक हिकु वॾो टैलेंट आहे सिंगिंग। इहो कीअं शौक़ु कीअं पैदा थियो म्यूज़िक जो? नंढे हूंदे खां ई शौक़ु कयो असांजे सीनियर्स खे ॿुधी करे। अच्छा माशाल्लाह। त पोइ तव्हांजी फैमिली वारा त ॾाढो ख़ुशि थींदा हूंदा तव्हांखे ॿुधी करे। ॾिसनि पिया। हा न ईअं त न थियो न जो म्यूज़िक जो काफ़ी जुनून आहे तव्हांजे अंदरि, माना ॾींहुं राति जो ॻायो, अम्मी पोयां चवंदी हुजे बसि कर भेण हाणे बसि सॼो ॾींहुं ॻाईंदे, ईअं त ॿुधंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि। ॿुधंदा आहिनि? हा ॾिस सुठी ॻाल्हि सुठी आहे। ॻाल्हि आहे। पेरेंट्स खे सपोर्ट करणु प्रमोट था कनि था, तव्हांखे पेरेंट्स खे सपोर्ट था मां कनि। पर्सनली मां व्यूअर्स खे बि इहो चवंदुसि त ॾिसो जेको बि ॿार अगरि कुझु करणु चाहे थो करणु पढ़ाई चाहे सां गॾु, बिल्कुलु। त एटलीस्ट तव्हां हुनखे डिग्रेड न कयो, हुनखे सपोर्ट नथा करे सघो Support त डिग्रेड न कयो। कयो। त सुठी ॻाल्हि आहे जेको अगरि ॿार कुझु करणु चाहे थो त हुनखे सपोर्ट कयो था। बिल्कुलु। इहे हिते सोने ते सुहागे वारी ॻाल्हि आहे। हा ऐं उहो ई ॿार कामयाबु थींदो आहे, उहो ई माण्हू कामयाबु थींदो उहो ई आहे। कामयाबु थींदो आहे। ऐं हैदराबाद में मौसम कीअं आहे? हिते सही त आहे, गर्मी आहे। गर्मी ॾाढी। आहे, गर्मी। गर्मी आहे न? जी। गर्मीअ पूरो ठाने छॾियो आहे असांजी शकिल परीज़ाद सां मिलण। फरीदाद खे सुञाणियो? सुञाणींदा आहियो? न। ड्रामे में ईंदो आहे, ड्रामे में। थोरो असां हितां ॿाहिरि वञूं था घुमी फिरी त फरीदाद पाण ई थी वेंदा। जी त गुफ़्तगू हलंदी रहंदी, कचहरियूं खोड़सारियूं थींदियूं। राहील असां सां गॾु आहिनि ऐं मां त ॾाढी ख़ुशि आहियां छो त राहील बिल्कुलु मुंहिंजे भाउ वांगुरु आहे, मुंहिंजे नंढे भाउ वांगुरु। इन्हनि खे ॾिसी करे मुंहिंजूं पुराणियूं यादियूं ताज़ा थी वियूं आहिनि। त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन, सिंध टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सिंध म्यूज़िक में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार। ऐं हिन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। त जी राहील, ॿियो ॿुधायो? ठीकु ठाक। नर्वस त न आहियो न? न न। राहिल ओके टेक लॻो पियो। राहिल शुरूआत में थोरो नर्वस लॻे पियो, पर हुनखे जुनून ई म्यूज़िक सां आयो। चए थो बसि मूंखां ॻारायो, मूंखां प्ले करायो, मूंसां घणा सवाल न कयो। ईअं न कयो सवाल कयो। अच्छा थोरो तव्हां खां हाणे मां टेस्ट वठंदुसि। व्लॉगिंग कंदा हो कीअं स्टार्ट कंदा हो, थोरो ॿुधायो असांखे इहो कीअं, माना तव्हांजो सिग्नेचर छा आहे, छा स्टार्ट कंदा हो? माना जीअं कंदा आहिनि, छा कंदा आहिनि अलाए छा इहो, अलाए छा ईअं व्लॉगिंग जीअं स्टार्ट कंदा आहिनि। मतलब स्टार्टिंग में छा चवंदा आहियो? छो जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे व्लॉगिंग जो, मां ॾिसां थो त तव्हां कीअं स्टार्ट था कयो। हलो दोस्तों, कीअं आहियो? त अॼु ठीकु ठाक आहियो सभई? त अॼु असां वयूं था अयाज़ मेलो में, उते मुंहिंजो परफॉर्म आहे, त मिलूं था वञण खां पोइ। अॼु आहियूं सिंध म्यूज़िक में, त ॾिसणु विसारींदा सिंध टीवी ते। मूंसां गॾु होस्ट आहे शिराज़ अली ऐं इकरा अली। इहो बि चई छॾियो असांजे लाइ भलाई थी वेंदी। ऐं मूंसां गॾु आहिनि होस्ट शिराज़ अली ऐं इकरा अली। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां असांजे प्रोग्राम में अची वियो, इहो ई असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त असां अॻिते निकिरी वेंदासीं। कॉन्फिडेंस आहे इकरा, कॉन्फिडेंस आहे, हिन शइ जो मां दाद ॾींदुमि। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सॉन्ग बि एॾा मुश्किल हिननि सेलेक्ट कया आहिनि, जेके असां ॻाइण खां पहिरियां 100 दफ़ो सोचींदा आहियूं। माशाल्लाह हे कीअं था ॻाए वञनि हिकिड़े ट्रैक में। असल में हुननि खे ख़बर हुई न त होस्ट जेको आहे शिराज़ अली ऐं इकरा अली आहे, त अहिड़ा सॉन्ग्स ॻाया जेके हुननि खे बि माना थोरो चैलेंजिंग लॻे, कंफ्यूज थी वञे। हाँ तो शोभी भाई आपकी तरफ आते हैं, माशाल्लाह से बहुत प्यारे लग रहे हैं आज जो आप, और माइक में आपको देता हूँ। बिल्कुल आपसे गपशप होगी, गुफ्तगू होगी आपसे।
अस्सलाम वालेकुम। सबसे पहले वालेकुम अस्सलाम। वालेकुम वैसे हमारी सलाम दुआ ज़ाहिर है जब हम स्टूडियो में आते हैं जब ही हो जाती है। जी जी माइक। और सिंध म्यूज़िक की जो एक ख़ास बात यही है कि सिंध म्यूज़िक में हमेशा अच्छे प्यारे सुरीले लोग आते हैं। बिल्कुल जी। बिल्कुल। और आज बड़ी हैरानकुन बात है कि जिस उम्र में राहिल गा रहे हैं गाना और प्लस ये कि साथ इंस्ट्रूमेंट बजाना, माशाल्लाह। ये बहुत बड़ी बात है। और जैसे आपने दुआ दी, मैं भी यही दुआ गो हूँगा कि जी हाँ। आपको अल्लाह मौला और कामयाब करे। आमीन आमीन। तो शोभी भाई बड़ा अच्छा लगता है जब हमारे यंग टैलेंट जो हमारे छोटे भाई होते हैं माशाल्लाह, और इंस्ट्रूमेंट प्ले करना बहुत बड़ी बात है। नो डाउट। क्योंकि जब मैंने म्यूजिक टीचिंग जब ज्वाइन किया था उस हवाले से वहाँ मैंने देखा था काफी बड़े लोग थे, बड़े लड़के थे, उनको इंस्ट्रूमेंट प्ले नहीं करना आ रहा था। तो ये बहुत अच्छी बात है राहिल के हवाले से। आपके साथ मौजूद हैं एक पेड़ वाले भाई और एक ढोलक वाले भाई, इनसे भी तारुफ आप ही करवाएं। हैरी और अजय का आप, मैं कहता हूँ आप इनसे। ये इस वक्त जो है ना सिंध टीवी की एक टीम है बाकायदा जी। और हम लोग जितने भी म्यूज़िक के शोज़ हैं सिंध टीवी से हम लोग करते हैं, पूरी टीम है। इसमें हैरिसन मेरे साथ है, पैड है, ड्रम पैड है ये माशाल्लाह। और अजय जो है धरी, अजय अजय भाई। धरी, हाँ जी, ढोलक तबला जो भी है इंस्ट्रूमेंट ये प्ले करता है बहुत अच्छा। आप सलाम कर सकते हैं। वालेकुम सलाम भाई, कैसे हैं आप? एंजॉय कर रहे हैं हमारा शो? हम तो बहुत एंजॉय कर रहे हैं, आपके साथ काम भी किया है हालांकि मैंने, बट इस तरह गुफ्तगू नहीं, मैं चाह रहा था व्यूवर्स को आपके बारे में बताया जाए। बिल्कुल बिल्कुल बताया जाए। आप एक इतने अच्छे इंसान हैं कि हमें बहुत मज़ा आया आपके साथ काम करके, बाबा के साथ काम करके बहुत मज़ा आया और हमने साथ काम भी बहुत किया है। मेरे बारे में आपने क्या कहा, दोबारा बताएं। आप बहुत अच्छे इंसान हैं। थैंक यू, मैं दोबारा बताना चाह रहा था। तो यार बहुत मज़ा आता है हमेशा आप लोगों के साथ, और एक टीम है। आपके साथ भी बहुत मज़ा आता है। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है, और मज़ीद एंजॉय करेंगे। बिल्कुल बिल्कुल। राहिल के बारे में आपकी भी ब्लेसिंग्स हो माशाल्लाह, काफ़ी यंग टैलेंट है हमारा। के लिए ब्लेसिंग है कि बस ये ऐसे ही तरक्की करता रहे। आमीन जी। आमीन। ओके थैंक यू बात भाई। लगेगी। अजय भाई, जी बहुत अजय भाई कैसे हैं आप? ठीक ठाक, मज़ा आ रहा है? बहुत अच्छा। आपको वेलकम करते हैं हमारे शो में। बिल्कुल थैंक यू। और स्पेशली आपने देखा कि हमारा एक माहौल ऐसा बना हुआ है, हम वैसे भी हमारी एक गपशप होती रहती है, लेकिन ये शो हमारा ऐसा है कि हम लोग यहाँ पे फैमिली की तरह एक वाइब्स क्रिएट हो जाती है हमारी। अच्छा एनवायरनमेंट है शो का और बहुत अच्छा मज़ा आता है इस शो में, सिंध टीवी में। और बहुत अच्छे हमारे उस्ताद हैं यहाँ पे माशाल्लाह। इनके साथ हमें काम करके बहुत ज़्यादा मज़ा आता है। ज़बरदस्त ज़बरदस्त, और आप बहुत लोगों कुछ को सीखने को अप्रिशिएट मिलता करता हूँ, बहुत अच्छा प्ले करते हैं आप लोग माशाल्लाह, बहुत अच्छे काम करते हैं आप, और बहुत कुछ सीखने को भी मिलता है आप लोगों से। बिल्कुल बिल्कुल। त राहिल जी। तव्हां ॿुधायो पंहिंजी टीम जे बारे में, मज़ो अचे थो हिननि सां? जी, शोभी भाई कमाल पे आके शोभी भाई कमाल है। शोभी भाई बच्चों के बड़ों के सबकी दिल की धड़कन है माशाल्लाह से। सबके फेवरेट है, सबके हमारे favorite शोभी हैं। भाई माशाल्लाह। जी। इनके साथ गाओ ना तो उससे ज्यादा मजा लाइव में आता है। जी बिल्कुल। बिल्कुल बिल्कुल। हाँ त हाणे राहिल सॉन्ग ॿुधायो यार, मां दिलि चए तव्हांखे ॿुधां बसि वेही करे, ऐं मां सिखां थो तव्हांखे, जेको व्लॉगिंग वारो बि सेखारेव न, इहो माना सिखी वियुसि मां हाणे। मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, तूं त पग मट हुएं यार कुझु यादि कर, मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, तूं त पग मट हुएं दोस्त कुझु यादि कर, मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, मुंहुं मटे थो लंघी अॼु सुञाणी नथो, तूं त पग मट हुएं यार कुझु यादि कर, मुंहुं मटे थो लंघी। तोखे मूंखां सिवा निंड ईंदी न हुई, जे न ॾिसंदो हुए माने वणंदी न हुई। तोखे मूंखां सिवा निंड
हुई जे न ॾिसंदो हुए मान वण दे न हुए घर मथे ते सजो यार रखण दो हुए घर मथे ते सजो यार रखण दो हुए थी तू पवंदो है बीमार कुछ याद कर मुंह मटे तो लगी अज सुञाणी लथो मुंह मटे थो लगी अज सुञाणी लथो तू त पग मट हुए यार कुछ याद कर मुंह मटे थो लगी दुश्मनी केड़िया खून नाहिन थियल तू त माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते आहीं भुलियल दुश्मनी केड़िया खून नाहिन थियल तू त माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते आहीं भुलियल तू त माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते आहीं भुलियल घर मथे ते सजो यार खणंदो हुए थी तो पवंदो हुए बीमार कुछ याद कर मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो तू त पग मट हुए दोस्त कुछ याद कर मुंह मटे थो लगी थियो ड्रिबाई महर तो जे लागरवा तू बेल को थिवे त मेड़ई खैरवा थियो ड्रिबाई महर तो जे लागरवा थियो ड्रिबाई जला गैरवा तबारिया हंज मिलको हुए तॾहिं बारिया हंज मिलको हुए बिज भाकुर कये प्यार कुछ याद कर मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो तू त पग मटे हुए यार कुछ याद कर मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो मुंह मटे थो लगी अज सुञाणी नथो तू त पग मटे हुए यार कुछ याद कर मुंह मटे थो लगी मुंह मटे थो लगी वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस साईं वेरी नाइस छा एक्सीलेंट अच्छा राहिल मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त माशाल्लाह इंस्ट्रूमेंट त सुठो था प्ले कयो पर वोकल्स ते तव्हां थोरो माना वधीक प्रैक्टिस कयो छो जो मां पंहिंजी हक़ीक़त ॻाल्हि ॿुधायां जेॾी महिल मां प्रैक्टिस कंदो आहियां न
या इंस्ट्रूमेंट जी पहिरियां कंदो आहियां, पोइ वरी वोकल्स ते मां प्रैक्टिस कंदो आहियां, पोइ वरी ॿिन्हिनि जो मिक्सचर कंदो आहियां। माना डेली त न ॾेई सघंदो आहियां, टाइम एतिरो हूंदो न आहे, छो जो काफ़ी सारी एक्टिविटीज़ इन, स्टडी आहे ऐं बैंड जो बि कमु आहे। पर मुंहिंजो जेको पंहिंजो प्रैक्टिस करण जो हिकिड़ो स्टाइल आहे, हिकिड़ो हर कंहिंजो हूंदो आहे, त पहिरियां इंस्ट्रूमेंट ते थोरी प्रैक्टिस कई, उन खां बाद वरी वोकल ते वरी पोइ ॿई मिक्सचर करे। त इहो मूं ते ॾंड आहे, बाबा साईं चवंदो आहे 2 कलाक ॾियणा थी, न त घर खां ॿाहिरि बि न निकिरणु ॾींदोमांइ। सही त ॾाढी सुठी कोशिशि आहे तव्हांजी, अञा स्टार्टिंग आहे तव्हांजी, ब्लेसिंग्स आहिनि खोड़ तव्हांखे। हिकिड़ा तव्हां कुझु चवणु इन चाहींदो? खां अलावा इहो रिकॉर्डिंग में तव्हांखे घणो मसइलो थींदो आहे या लाइव में मसइलो थींदो आहे? रिकॉर्डिंग में थींदो आहे। रिकॉर्डिंग में थींदो आहे, अच्छा, वॾी ॻाल्हि आहे। हा थींदो आहे। घणा माण्हू हूंदा आहिनि त जंहिंखे लाइव में मसइलो थींदो आहे, रिकॉर्डिंग में न थींदो आहे। लाइव में कोन थींदो आहे। अच्छा, माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजे अंदरि माशाल्लाह कॉन्फिडेंस, टैलेंट आहे। रिकॉर्डिंग में तव्हां चवंदा हूंदव त परफेक्ट वञे वॉइस न? परफेक्ट वञे, हा बिल्कुलु। बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि आहे। अच्छा, जॾहिं तव्हांजी आवाज़ ख़तमु थी ख़राबु थी वेंदी आहे ऐं तव्हांखे कॾहिं वोकल करणी आहे, पोइ तव्हां छा कंदा आहियो? बसि रिहर्सल कंदा आहियूं थोरो घणो। अच्छा, वाह न उन में गले जे लाइ छा कंदा आहियो? सभु कुझु खाईंदो आहियां। अच्छा, उस्ताद शफ़ी खां पुछियमि, ये सभु कुझु खाबो ईअं ई आहे। हुजे, कंहिं शइ खां माण्हू खाइण पीअण खां शर्माए न। ऐं ईअं ई प्रोजेक्ट कयो, असांजी दुआ आहे तव्हां सां, ऐं खाइण पीअण ते बि ईअं ई कंहिं शइ जो टेंशन न हुजे। व्लॉगिंग में ॿुधाईंदा कयो त छा खाईंदव छा न, असां जीअं तव्हांजे हिते कुझु ॻाल्हियूं असांखे लिकायो था, पर उहा तव्हांखे व्लॉगिंग में ख़बर पवंदी। त राहिल तव्हां सां खोड़ सारी कचहरी थींदी, गाना बि ॿुधबा। अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं इन सां गॾु ई असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ऐं राहिल सां कचहरी कंदासीं। जी राहिल, त इहो ॿुधायो तव्हांजी डेली रूटीन छा आहे? स्टडी ऐं इहो ई कमु। स्टडी ऐं इहो कमु, उन खां अलावा घुमण फिरण जो शौक़ु आहे तव्हांखे? हा कराची खां ॿाहिरि या हेॾे होॾे? ईंदा आहियूं। अच्छा, कहिड़ी जॻह तव्हांखे घणी पसंदि आहे? थर साइड, ज़बरदस्त। ॻाल्हि कई यार। माना अमूमन माण्हुनि खां पुछा कयो न त उहे इहे चवंदा आहिनि त मां फॉरेन थो वञणु चाहियां, आउट ऑफ कंट्री वञणु। इहा मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई आहे त तव्हां पंहिंजी सिंध में ई माना चओ था त यार जेके प्लेसिस आहिनि उहे ई असांजो। ऐं हक़ीक़त राहिल, मुंहिंजो पंहिंजो इहो शौक़ु आहे, मां चवंदो आहियां पंहिंजी सिंध पूरी घुमूं, पोइ दुनिया खे ॾिठो वेंदो यार। पहिरियां पंहिंजी सिंध त घुमूं। बिल्कुलु बिल्कुलु। केॾा ख़ूबसूरत प्लेसिस आहिनि माशाल्लाह, ॾाढी ख़ुशी थी तव्हां इन ॻाल्हि जी। ऐं थरी को सॉन्ग कंदव कॾहिं फ्यूचर में? इहो माइंड सेट ठहियल आहे तव्हांजो? ॻाईंदो आहियां घर में। हा, माना हिकिड़ो प्रोजेक्ट कंजाव, ॿई ड्यूट कंदासीं, थड़ी प्रोजेक्ट हिकिड़ो मारवाड़ी ज़बान में। इंशाल्लाह। इहा शूट बि उते ई रखंदासीं इंशाल्लाह, सिंध टीवी जी तरफ़ां ई कंदासीं। हा ओके ओके ओके। अच्छा, तव्हांखे हो कहिड़े शाइर जी शाइरी घणी पसंदि आहे? कहिड़े शाइर जा गाना घणा ॻाईंदा आहियो तव्हां? महर ड्रिबाई। महर ड्रिबाई। महर ड्रिबाई साहब जी। महर वाह, वाह, धबाई। वाह। हा हा हा। ड्रिबाई। अच्छा, महर धबाई। महर ड्रिबाई साहब असांजी सिंध जा इलाही वॾा शाइर आहिनि माशाल्लाह, ऐं माशाल्लाह, ज़बरदस्त। हर जॉनरा जी तक़रीबन शाइरी असां उन्हनि जी ॿुधी आहे, तमामु ज़बरदस्त। ऐं माशाल्लाह सोशल वर्कर बि आहिनि। सुठी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे। राहिल, तव्हांजी चॉइस जी त मां छा ॻाल्हि कजे यार, तव्हां वाकई मूंखे दिलि सां मदद ठाहे छॾियो आहे। हिनजी थिंकिंग, हिनजी सोच जो फ्रेश गानो मुंहिंजे एल्बम में अचे थो हींअर। अच्छा, फ्रेश गानो थो अचे? साईं महर ड्रिबाई जी शाइरी में। अच्छा, त पोइ ईद ते कयो आहे न रिलीज़? उहो कोन थी सघियो। कोन थी सघियो? अच्छा, चलो आफ्टर नेक्स्ट टाइम, नेक्स्ट ईद ते इंशाल्लाह। अच्छा, कुर्बानी में छा बकरो गाबो इहो त ॿुधायो, गोश्त कहिड़ो ईंदो असांजे घर? छा था मोकिलियो असां ॾे? गाबो। 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 सही सही सही। गिव एंड टेक वारी ॻाल्हि आहे न। इकरा, तव्हां छा मोकिलींदव असां ॾे? ईद क़रीब आहे, ईद क़रीब आहे त ईद जूं बि कुझु ॻाल्हियूं कजनि। जी जी ज़रूरु। असल में असां कुर्बानी कंदा आहियूं, असां हिसो विझंदा आहियूं अम्मी जी तरफ़। अच्छा। हा, त अम्मीअ जन गांइ खणी ईंदा आहिनि। गांइ चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि? गाबो चवंदा आहिनि, गांइ। तव्हां गऊं जो आवाज़ कढी छॾियो, को मसलो न आहे, सम्झी वेंदासीं। कुर्बानी जी जो जेका हीअ वरी ईंदा न, हिन जो मज़ो ई पंहिंजो हूंदो अथव। बिल्कुलु। ऐं ॿार पंहिंजो शौक़ सां मतिलबु बकरा हेॾा होॾा। मुंहिंजो भाइटो आहे नंढड़ो, उहो त मथे वरी घर वठी थो अचे फ्लैट में, सॼो माना उहो अम्मी जेके रड़ियूं थी करे वरी। अच्छा, तव्हां ईद वारे ॾींहुं सुबुह जो जॾहिं नमाज़ पढ़ी ईंदा आहियो, उन खां पोइ तव्हां सभिनी खां पहिरियां तव्हां छा चवंदा आहियो? कहिड़ी डिश तव्हांखे पसंदि आहे, मिठे में या वरी नमकीन हुजे? मिठो। मिठो। असां वांगे न, हीअ ईद में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे गोश्त। हिन ईद में त गोश्त हूंदो आहे न, त मिठी ईद ते मिठो। हा है न? हा बिल्कुलु। राहिल, हाणे ख़ूबसूरत पंहिंजे जीअं तव्हां आहियो न माशाल्लाह, तहिड़ो हिकिड़ो गानो ॿुधायो असांखे। कहिड़ो गानो था ॿुधायो?
मुंहिंजे फैमिली में बि हिकिड़ी शाइरा आहे। अच्छा तव्हांजी फैमिली में शाइरा आहे हिकिड़ी? अच्छा सही आहे। पहिरियां उहो सॉन्ग ॿुधायो त पोइ असां आफ्टर सॉन्ग तव्हां खां पुछंदासीं त केरु आहिनि उहे। नसरीन अल्ताफ़ नसरीन अल्ताफ़ माशाल्लाह। माशाल्लाह। तव्हांखे छा लॻे? डायरेक्टर आहिनि। तव्हांजा छा आहिनि उहे रिश्ते में? चाची। चाची आहे? अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह साईं हाणे हे त पूरो घरानो आहे। हाँ ऐं हिते त माना हीअं कजे ॻाल्हि कजे न तव्हां सां। ॿुधायो उन्हनि जी का शाइरी तव्हां ॻाई आहे? हाँ हाँ एल्बम अच्छा माशाल्लाह। हींअर उहा त ॿुधायो। हाँ ॿुधायो ठीक ॿुधायो। है। साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे। दोस्ती करे असां ॼाणूं, दोस्ती करे असां ॼाणूं, पंहिंजी कंहिं सां न दुश्मनी आहे, पंहिंजी कंहिं सां न दुश्मनी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे। जियो जज़बन जी ॻाल्हि या सम्झो, जिया जज़बन जी ॻाल्हि या सम्झो, मुंहिंजे लफ़्ज़नि में शाइरी आहे, मुंहिंजे लफ़्ज़नि में शाइरी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे। नव नसरी नथो वठां तुंहिंजो, नव नसरी नथो वठां तुंहिंजो, नव नसरी नथो वठां तुंहिंजो, मुंहिंजे लाइ ॼण त बंदगी आहे, मुंहिंजे लाइ ॼण त बंदगी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, राह में ॼण त रोशनी आहे, साण आही त ज़िंदगी आहे, साण आही त ज़िंदगी आहे।
जज़बन जी ॻाल्हि या सम्झो जी जज़बन जी ॻाल्हि या सम्झो मुंहिंजे लफ़्ज़नि में शाइरी आहे मुंहिंजे लफ़्ज़नि में शाइरी आहे राह में ॼण त रोशनी आहे राह में ॼण त रोशनी आहे साण आहीं त ज़िंदगी आहे साण आहीं त ज़िंदगी आहे राह में ॼण त रोशनी आहे राह में ॼण त रोशनी आहे साण आहीं त ज़िंदगी आहे साण आहीं त ज़िंदगी आहे साण आहीं त ज़िंदगी आहे वेरी नाइस माशाल्लाह माशाल्लाह तव्हांजी वाह साईं। चाची जी शाइरी त ज़बरदस्त हुई माशाल्लाह सॼो ख़ानदान ई तव्हांजो टैलेंटेड आहे ऐं हाणे मूंखे ईअं फील थो थिए त माना पूरे ख़ानदान जो लाडलो आहे हिन सां माना का अहिड़ी ॻाल्हि न कजे न त सभु विड़ी पवंदा सभु तारीफ़ कयोसीं हिनजी ऐं का बि ॻाल्हि थींदी हूंदी सभु सपोर्ट कंदा हूंदा न जी चाचा ॾाढो सभु माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह तव्हांजी ईअं ई साथ रखे पर तव्हांजी फैमिली न असां बि तव्हांजा सपोर्टर आहियूं असां बि तव्हांजा भाउ आहियूं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कोई यंग टैलेंट अॻिते वधे ऐं डिज़र्विंग आहियो तव्हां माशाल्लाह सां त शोभी भाई कैसे हैं आप अल्हम्दुलिल्लाह शुक्र। राहिल ने तो आज मुझे खुश कर दिया है राहिल ने मैं हैरान भी कर दिया है। हाँ माशाल्लाह माशाल्लाह। और वही वाली बात है, मैं कहूँगा कि प्रोग्राम के शुरू में आपने जो कल्याण में कलाम गाया जी हेमन कल्याण में, वो इतना खूबसूरत अच्छा गाया और राहिल ने तो तमाम तर पूरा प्रोग्राम ही इतना बेहतरीन इतना सुरीला गाया। राहिल की सबसे बड़ी बात यह है कि जितने भी अभी तक इसने कलाम सुनाए जितने भी सॉन्ग सुनाए वो सारे एक लेजेंडरी सॉन्ग्स हैं, कोई शक नहीं इसमें। ये तो चची साहिबा की शायरी थी इनकी, बट मेहर भाई साहब की शायरी मतलब मजाक बात नहीं है वो गाना, तो बहुत बड़ी बात है ये। और वो जो हमारा सॉन्ग है ट्रेडिशनल जिसे कहते हैं हिन जन्मा उसमें लयकारी का बड़ा उस्तादों ने ट्रेडिशनल जो सॉन्ग है हाँ जी बिल्कुल, तो वो उसको गाना बहुत कम लोग गाते हैं, बहुत कम लोग बहुत अच्छे से राहिल ने गाया निभाया उसको। अच्छा शोभी भाई आप क्या सुना रहे हैं? अब हम चाहते हैं कि आप भी कुछ सुनाएं। मैं भी कोशिश कर रहा हूँ इन्हें देख के कि मैं एक ऐसा गाना गाऊँ जो मैंने कभी ना गाया हो। अच्छा अच्छा चलें, वो तो सरप्राइज होगा क्योंकि अमूमन आप हमें सूफी कलाम सुनाते हैं। बहुत सुरीला गाया राहिल ने, बहुत सुरीला गाया आपने। तो एक गीत है जो मैंने कभी नहीं गाया, कभी नहीं गाया, लेकिन इसमें जो तारीफ़ है वो खालिक हकीकी के लिए है। अब जो इसको जिस तरह भी सोच ले ये, लेकिन हकीकत बात ये है कि उस रब की सारी तारीफ़ है इसमें। क्या कहना है? उनकी निगाह नाज़ में जादू जरूर था, जिस पर पड़ी के जिगर में उतर गई, उतर गई, उतर गई। ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई, जिस्म जैसे अजंता की मूरत कोई, जिस्म जैसे निगाहों में जादू कोई, जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई, जिस्म जैसे महकती हुई रागनी
जिस्म जैसे महकती हुई चांदनी, जिस्म जैसे कि खिलता हुआ एक चमन, जिस्म जैसे कि सूरज की पहली किरण, जिस्म तरशा हुआ दिलकशो दिलनशी, संदली संदली मरमरी मरमरी, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं। आफरी 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 आफरी, जो भी देखे कहे दिल नशी, आफरी 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 आफरी, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं। आफरी 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 आफरी। आंखें जिनमें है कैद आसमां और ज़मीन, नरगिसी नरगिसी सुरमई सुरमई, जाने मन दूसरा कोई तुमसा नहीं, जाने मन दूसरा कोई तुमसा नहीं। आफरी 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 आफरी, जो भी देखे कहे दिल नशी दिल नशी। आफरी 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 आफरी, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं, उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। शोभी भाई, बहुत तमाम बहुत ही ख़ूबसूरत अच्छा, कलाम माशाल्लाह। शोभी भाई असांखे पेश कयो ऐं दिलि बाग़ बाग़ थी वई। त नाज़रीन केॾांहुं न विझांव, अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿियो बि गीत बि ॿुधंदासीं राहिल खां ऐं कुझु असीं बि ॿुधाईंदासीं। महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन, सिंध टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सिंध म्यूज़िक में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं इन सां गॾु ई कचहरी जारी था कयूं राहिल सां गॾु। जी राहिल, ॿुधायो इंजॉय कयो तव्हां प्रोग्राम? जी इंजॉय कयूं पिया। मज़ो आयो तव्हांखे? जी ऐं शोभी भाई जी आवाज़ तव्हांखे कमाल कीअं कमाल लॻी? हाँ कमाल करे माशाल्लाह, शोभी भाई कमाल आहे। उस्ताद त हाणे उस्ताद बिल्कुलु ऐं राहिल असांखे इहो थो ॾिसे त स्टार्ट में मां हिकिड़ा सफ़ा डाउन हुयासीं, हाणे वञी चार थियूं है न? जी हा त लॻे पियो।
वाह 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 एक्टिव आहे ना तव्हांखे ॾिसी असांखे कॉन्फिडेंस आयो आहे शोभी भाई जबरदस्त जबरदस्त बहुत ही प्यारा सॉन्ग आपने सुनाया राहिल भी काफी एंजॉय कर रहा था अच्छा राहिल इहो तव्हां नुहा वग़ैरह बि कंदा आहियो न न मुहर्रम वग़ैरह न कंदा आहियो ठीकु आहे इस्लामिक कंटेंट ते फिलहाल कम नथा कयो न ठीक है सूफ़ी गाईंदा आहियूं तव्हां गानो ई ॿुधायो ठीकु आहे पोइ सुठो सो सॉन्ग ॿुधायो असांखे ऑडियंस ख़ुशि थी वञे मुझी तो सां मोहब्बत मिठाए तेरे मुझी तो सां मोहब्बत मिठाए तेरे छा चवां के तेरी छा कचां के तेरी जे तेरी केर सोचे सके तेरे मुझी तो सां मोहब्बत मिठाए तेरे मुझी तो सां मोहब्बत मिठाए तेरी छा चवां के तेरी छा कठियां के तेरी जे तेरी केर सोचे सके तेरे मोहब्बत मिठाए तेरे मुझी दोस्तां त मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो मिठा तूं 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 त मुंहिंजो आहीं मां तुंहिंजो मिठा ओए बुलूअल छे आवो रे सुरे को बुलूअल छे आवो रे सुरे छा चवां के तेरी छा कटियां के तेरी जे तेरी केर सोचे सके मिठाए तेरे मुझी तो तुझे सुडकी ज़मानो डंगे ना गथी तुझे सुडकी ज़मानो डंगे ना गथी तुझे सुडकी ज़मानो डंगे ना गथे तूं टहकी तटाणो वजे बंसुरे तूं टहकी तटाणो वजे बंसुरे छा चवां के तेरी छा कटियां के तेरी जे तेरी केर सोचे सके तेरे मुझी दोस्तां मोहब्बत मिठाए तेरे मुझी दोस्तां मोहब्बत याद यारन जी उस्ताद सांडे किथे याद यारन जी उस्ताद सांडे किथे याद यारन जी उस्ताद सांडे किथे
ज़िंदगी कांड के वक्त खावे करे, ज़िंदगी कांड के वक्त खावे करे, छा चवां के तरी छा कठिया के तरी, जेतरी केर सोचे सके तेरे तो साम हो मिठाए तेरे नहीं तो साम हो मिठाए तेरे, छा चवां के तरी छा कठिया के तरी, जेतरी केर सोचे सके तेरे नहीं तो साम हो मिठाए तेरे नहीं तो साम हो मिठाए तेरे नहीं तो साम मोहब्बत। वाह 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 वाह। ये पहिरियां गानो गायो है भाई? हाँ गायो है ना, जबरदस्त। असांखे त ॿीहर बि वणियो, तव्हां ॿीहर गायो आहे, तव्हां बि वणो यार, जबरदस्त माशाल्लाह। बिल्कुल सुठी ॻाल्हि आहे। कलेक्शन में कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे त हिकिड़ी शइ पंहिंजी पसंदीदा हूंदी आहे, दिलि चवंदी आहे वरी ॿीहर गायूं, है ना शबी भाई? जैसे आपने पहले कहा कि वो गाना मैं फर्स्ट टाइम गा रहा हूँ, हालांकि मैं पहले सुन चुका था आपसे। ऐसा लगा मुझे कि फर्स्ट पहले सुन चुका हूँ मैं आपसे, आपने इतना प्यारा गाया ना वो। हाँ इकरा इकरा छा थी ॿुधाए? हाँ अॼु मां को सॉन्ग जी तैयारी न करे आई आहियां, छो त मुंहिंजो गलो ख़राब है। तव्हां ॿुधायो हाणे, तव्हां बि चलो बिल्कुल। इकरा ॿुधायो, मां ॿुधायो, ॻाल्हि हिकु ई आहे। बिल्कुल भई असां होस्ट आहियूं ऐं कॾहिं कॾहिं कभी कभार ऐसा भी हो जाता है हमारे साथ, कभी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मुंहिंजो गलो वेठल हूंदो आहे त इकरा मुंहिंजो सपोर्ट कंदी आहे, अॼु इकरा सां आहे त पोइ असां था ॻायूं। बिल्कुल बिल्कुल असांजो त कमु आहे भाउ। हाँ त नाज़रीन, तव्हां जूं भरपूर असां थोराइता आहियूं, तव्हांजी मोहबतुनि जा, तव्हांजे कुर्ब जा। छा ॻाल्हि कजे मुंहिंजे सिंध जी, मुंहिंजे पाकिस्तान जी। असां इहा ई नाचीज़ दुआ करे सघूं था, अल्लाह साईं पंजनि पाक जी छांव में रखे तव्हां सभिनि खे, ख़ुशि जो, आबाद जो, ईअं ई असांखे प्यार ॾियो। असांजी नौजवान जेका नसल आहे माशाल्लाह, जेका टैलेंटेड आहे ऐं जंहिंखे असां चाहियूं था त हिन सिंध म्यूज़िक जे मंच ते असां उन्हनि खां परफॉर्म करायूं। बल्कि राहिल जी ॻाल्हि कजे त हू पंहिंजो हिकिड़ो सोशल अकाउंट ते काफ़ी वायरल आहे माशाल्लाह, ऐं उन जे ज़रिए ई असां उनखे इनवाइट कयो आहे हिते, त इलाही वॾी ॻाल्हि आहे। इकरा पर्सनली ॾाढो एंजॉय कयो, राहिल तव्हांखे मां पर्सनली ॾाढो एंजॉय कयो। सुठो लॻो अॼु, ऐं ॾाढो सुठो लॻो मूंखे राहिल सां गॾु, मतिलबु हिकिड़ी सुठी फीलिंग पई अचे, ऐं इन्हनि जो आवाज़ माशाल्लाह एॾो भलो आहे, इन्हनि खे ॾिसी करे असांखे कॉन्फिडेंस अची वियो आहे। बिल्कुल बिल्कुल, राहिल खे असां ईअं न छॾींदासीं, राहिल खे वरी घुराइबो ऐं हिकिड़े नए डिफरेंट स्टाइल में घुराइबो। ऐं ख़ासि कर मां कॉलर्स खे मिस थी कयां, ऐं मूंखे पूरो यकीन आहे त असांजा कॉलर्स बि अॼु राहिल जी तारीफ़ कंदा ऐं राहिल सां ॻाल्हाइणु पसंदि कंदा, छो त राहिल जे अंदरि उहो टैलेंट आहे। बिल्कुल बिल्कुल ईअं ई आहे। इन सां गॾु ई प्रोग्राम जे इख़्तिताम जो वक़्तु थी चुको आहे, त जी शेराज़ वेंदे वेंदे कुझु सुठो ॿुधाईंदा वञो तव्हां। बिल्कुल मां ॿुधाईंदुसि, बिल्कुल ॿुधाईंदुसि। गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, यह जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, वो अभी चाहु नहीं थोरो वैसा हुदई पोपरे की वही का खबर ही न पई, यह थी जिंदगी।
गॾु वासूं त हो ॾाढो यार मज़ो गॾु वासूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ो टुटो मोकिलाए मूंखे तेरो वदे मोकिलाए मूंखे तेरो वदे अलविदा वई चई का ख़बर ही न पई यह ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई यह सी ज़िंदगी सुनिया घर क्यों मैं बूब बिना सुनिया घर क्यों मैं बूब बिना केतिरा ख़्वाब पूरा न थिया ॼण त थर जी न्याय धरती ते ॼण त थर जी न्याय धरती ते सनी बूंद वसी का ख़बर ही न पई यह ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई यह सी ज़िंदगी शरा तू किए विसरन पन पन थी बयासी बिखरी पन पन थी बयासी बिखरी अहिड़ी का लगी जो ख़बर ही न पई यह ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई भी चाहु ॾेई थोरो पैसा ॾेई पोइ फिरे कीअं वई का ख़बर ही न पई यह सी ज़िंदगी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।